नाले वारे ॻाइणे अज़ान समी ख़ान जे जज़्बनि सां भरपूर नए एल्बम मार्केट में ईंदे धूम मचाए छॾी। अज़ान समीअ जो 2021 में एल्बम में 13 रिलीज़ थियो। अज़ान समीअ जो नओं एल्बम साल जे आख़िर में रिलीज़ थियो हो। गुलकार जे एल्बम में 8 गीत शामिल आहिनि। माओ, नादान, दिल, बेबी, आप ही रहते हैं दिल में, हुस्न, जान, हमदम, मन मर्ज़ी, रंग दे गीत शामिल आहिनि। अज़ान जे एल्बम जो ट्रेलर अक्टूबर में रिलीज़ कयो वियो हो, जंहिंमें मुख़्तलिफ़ किरदारनि खे ॾेखारियो वियो। सनम, सईद, सारा यूसुफ, इना ख़ान ज़हूर वीडियो में मौजूदु हुआ। ट्रेलर हिक बसरे तौरु मुतहरिक मौसीक़ीअ जे सफ़र लाइ स्टेज मुक़ररु कयो। फ़नकार जे मुताबिक़ एल्बम हिकु ज़ाती सफ़र वांगुरु आहे जेको मौसीक़ी ॾांहुं मुक़ररु कयो वियो आहे। मुख़्तलिफ़ आवाज़नि खे ॻोल्हणु, उन्हनि खे पंहिंजे माज़ीअ जे वाक़ुफ़ु धुनुनि सां मिलायो। फ़िल्मी मौसीक़ीअ में मिलियल ज़िंदगीअ जे वॾे जज़्बनि लाइ संदसि मुहबत में जुड़ियल ही एल्बम मुख़्तलिफ़ अहसासनि सां ॻंढण बाबति आहे। मां हमेशह चवंदुसि त मुंहिंजी मौसीक़ी हमेशह फितरत में कुझु सवानाहे उमिरी हूंदी। इहो हमेशह तव्हांखे सभ खां वधीक हक़ीक़ी बसिरत ॾींदो जेको मां आहियां। ऐं हिन एल्बम सां मूंखे पसंदि आहे त उन में हिकु ख़ासि बेतरतीबी आहे। जेकॾहिं आउं उन खे तमामु घणो बयानु करण जी कोशिशि करियां या उन खे बाइनरी ठाहियो, इहो असल में उन खां परे थी सघे थो। शोबिज़ न्यूज़, इबरत, कराची।